आकाए कंहिं माण्हू मंझि मणिया पर मूंखे अहिड़ा मुड़ुस वणिया जे जग सारो जरकाए विया ऐं पंहिंजो पाण बलाए विया। अॼु आउं सां मिलायां थो हिकु अहिड़ी शख़्सियत खे। माण्हू त बादशाहियूं ख़तमु थियनि त पोइ चरिया थी बाक़ी दुनिया वेठा जाॻिन। हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जेको हिकिड़ी मंज़िल ते पहुचण खां पोइ ऐं ज़माने जे हिसाबनि ऐं ज़माने जे ऊचाइनि तां माण्हू किरी पए, माण्हू बोलाटियूं खाई पाण खे मारे छॾे, पर हिन शख़्स छा कयो? अचो तव्हांखे मिलायां दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर साईं फैज़ुल्ला अब्बासी साहब खे। फैज़ुल्ला अब्बासी साहब जो हिकिड़ो ॿियो वॾो तारुफ़ जेको आहे उहो मैनेजिंग डायरेक्टर सुई सदरन गैस कारपोरेशन बि आहे ऐं उन सां गॾु महराण यूनिवर्सिटी जी प्रोफेसरी ऐं ॿिया हिकिड़े वॾो हिकिड़ो हिसाबु आहे। पर आउं चवां थो जेको को हिसाबु आहे उहो साईं पंहिंजे वाता पंहिंजी ॻाल्हि अव्हांखे पाण ॿुधाए त बहितरु आहे। अचो त साईं सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी। फैज़ुल्ला साहब हाणे ड्रैग नथा कयूं। नंबर पहिरीं ॻाल्हि हीअ, अव्हां किथे ॼावा कॾहिं ॼावा? साईं पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त तव्हांजा पॉडकास्ट मां ॾिसां थो, ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि, मूंखे वणंदा आहिनि। सो आउं साईं बेसिकली असां हैदराबाद में ॼायो हुउसि ऐं असांजो घरु जेको हूंदो हुओ उहो अलामा काजी साहब जे घर जे बिल्कुलु पासे में हूंदो हुओ, सिविल लाइन्स में। मुंहिंजो ॾाढो चीफ लियाकत रोड ऐं तारिक रोड वारे पासे। हा बिल्कुलु। ऐं मुंहिंजो ॾाढो चीफ इंजीनियर हूंदो हुओ, 47 नंबर बंगलो हूंदो हुओ जंहिंमें आउं ॼायो हुउसि। उन ज़माने में मिड वाइस ईंदियूं। सो उते ॼायुसि। तालीम मुंहिंजी सॼी इंग्लिश मीडियम सेंट बोनावेंचर हाई स्कूल हैदराबाद में थी। मैट्रिक उतां कयमि सुठनि नंबरनि में। वरी गवर्नमेंट कॉलेज फुलेलीअ में वियासीं, उहो हिकिड़ो ट्रेडिशन हूंदो ईअं वञिबो। ऐं उते इंटर कयमि। उनखां पोइ आउं सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज जेको हाणे महराण यूनिवर्सिटी आहे उते वञी मूंखे दाख़िला मिली मैकेनिकल इंजीनियरिंग में। त बेसिकली उतां 74 में मूं ग्रेजुएशन कई, 75 में उते ई वरी आई बिकेम अ लेक्चरर इन द मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। इहो भुट्टे साहब जो दौरु आहे? इहो भुट्टे साहब जो दौरु, बिल्कुलु। हा बिल्कुलु उन दौर में अलाना साहब वॉज द मिनिस्टर ऑफ एजुकेशन हेॾे सिंध जो। अच्छा, प्यारे अलाना साहब। हा ठीकु आहे। ऐं साईं नबी बख्श बलोच असांजो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी। ऐं दिस कॉलेज वाज अंडर सिंध यूनिवर्सिटी। असां डॉक्टर अफ़गानी जो दौर बि ॾिठो, डॉक्टर एफ अब्बासी जो दौर बि ॾिठो, ऐं फाइनली जॾहिं आउं जॉब में लॻुसि डॉक्टर एस एम कुरैशी जो दौर ॾिठो। आई हैव सीन ऑल ऑफ देम। शेख रियाज़ जो दौर बि ॾिठोसीं। सो पर दिस इज़ हाउ इट वाज़। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त इहो हाणे तव्हांजो ॾाॾो आहे चीफ इंजीनियर, त उनजो असरु हूंदो न घर में तालीम जो? ॾाॾो जो त असरु हो, पर ॾाॾो जी पोस्टिंग्स पे थींदी हुयूं केॾे केॾां। घणो असरु असांजे मुंहिंजे नाने जो थियो। नानो वॉज आई जी हॉस्पिटल खान बहादुर डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अब्बासी। असांजी अस्पताल हूंदी हुई हैदराबाद में। अच्छा। सेंट बोनावेंचर स्कूल जे साम्हूं। अच्छा। ऐं असांजो जेको घरु हूंदो ॾाॾे जो उहो हूंदो सिविल लाइन्स में, जिते अॼुकल्ह कावेश जूं दफ़्तर आहिनि, हिते पहिरियों घरु असांजो ठहियो हो। सो उतां स्कूल वञणु ॾाढो ॾुखियो थींदो हो। सो अमड़ असांजी जेका आहे उहा असांजे नाने जे घर शिफ्ट करे आई। सो घणो असरु नाने जे घर जो असां ते पियो। नानो स्ट्रिक्ट डिसिप्लिनेरियन हूंदो हो। उतां डॉक्टर छो न थियो? इहो ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। मूंखे ॾाढो शौक़ु हो डॉक्टर थियण जो। अच्छा। सो मूंखे यादि आहे त मुंहिंजी अखियूं ॾाढियूं कमज़ोर हूंदियूं हुयूं, मतिलबु -16। अच्छा। हा वॾी उन ज़माने में हिकिड़ो डॉक्टर हो मंगनमल, हुते हैदराबाद में। उन पंहिंजी पूरी ट्रे ख़ाली करे छॾी, पर मजाल जो मां पढ़ी सघां। लेंस को न लॻो? कोई न लॻो। सो उन लिखियो त ही इज़ ब्लाइंड। अड़े पोइ मूंखे वठी आया त जिना अस्पताल में नई ठही। सो हुन में हू उन वटि हिकिड़ो ऑप्टोमीटर अलाए छा हो, उन सां उन मुंहिंजी ॾिठी थी न यार ही मायोपिक अथव सख़्तु। पोइ उन मुंहिंजो नंबर कढी ॾिनो। पर उहो इन कपाती त दुनिया ई चेंज थी यार। उन खां पहिरीं त असां धुंधलो सभु शइ हूंदी, पर मूंखे डॉक्टर थियण जो ॾाढो शौक़ु हो। असांजी अस्पताल हूंदी, पोइ मैट्रिक में जेका छुटी मिलंदी आहे 5 महीननि जी, ऐं वञी अस्पताल में मूंखे वठी वेंदा हुआ, ऑपरेशन्स ॾिसंदा हुआसीं। मूंखे यादि आहे मूंखे पेशाब यूरिन टेस्ट मूंखां कराईंदा हुआ। हा यूरिन उन दफ़ा बर्नसन बर्नर ते कबी, उहा आउं कंदो हुउसि। एक्सरे जी डेवलपमेंट आउं कंदो हुउसि। पोइ मूंखे यूरिन टेस्ट जा 8 आना मिलंदा हुआ
ऐं 4 यूनिट टे ₹2 तंहिं ज़माने कोका कोला जी बोतल 6 आने जी हूंदी हुई, ₹2 वॾी ॻाल्हि आहे। ऐं रुपयो मिलंदो डेवलपिंग द एक्सरे फिल्म, सो ₹5-6 ॾींहं में कमाए वठंदो हुओ उन 5-6 महीननि में। ऑपरेशन्स बि ॾिठासीं। पोइ हिकिड़े ॾींहुं असां वटि छा थियो, नानो परेशान हुजे, मामू बि, मुंहिंजी अमड़ बि वेठा अचूं, यार हिन जी अखियूं ॾाढियूं कमज़ोर आहिनि, हीउ मेडिकल न करे सघंदो। सो हुननि कयो की मुंहिंजे डॉक्टर सां, डॉक्टर MM हसन हूंदो, मशहूरु आई स्पेशलिस्ट, उनखे फ़ोन कयूं, चवंदो बाबा हीउ तो ख़बर अथई फैज़ुल्ला, हीउ मेडिकल खणे। सो उन दरवेश चयो न साईं हिनखे मेडिकल न करे ॾियो, ॾाढा थुल्हा किताब पढ़णा था पवनि। सो मूंखे चयो त न बाबा हाणे छॾ, मूंखे इंजीनियरिंग करायूं, मैथमेटिक्स करायूं। ख़ैर आऊं जहिड़ो बायोलॉजी में सुठो हुओ मैथमेटिक्स मूंखे परवाह कान्हे, पर मूंखे ॾुखु ॾाढो थियो। मुंहिंजो नंढो भाउ उनखे इंजीनियर थियण जो ॾाढो शौक़ु हो। सो उनखे वरी चवंदो न तुंहिंजो वॾो भाउ डॉक्टर इंजीनियर हुजे, तूं डॉक्टर थी। हाणे ॿई ॼणा हू डॉक्टरी थी, इंजीनियरिंग खे क्रिस क्रॉस थियासीं, ऐं हू हिकिड़ो यूज़लेस डॉक्टर हो, ऐं हिकिड़ो यूज़लेस इंजीनियर आहियां। असांखे ऐं इंजीनियरिंग जो बाय चॉइस न थियो, बाय चॉइस न थियुसि। आई वुड हैव बीन अ ग्रेट फिज़िशियन एंड अ कार्डियोलॉजिस्ट अगरि हुजां त, पर ख़ैर इंजीनियरिंग में इहो थियो जो मूं मास्टर्स बि कई, पढ़ाईअ जो ऐं ठीकु हुउसि, पर मूं हिकिड़ी नई निश ॾिठी हिन में। मुंहिंजो यार हाणे इंजीनियरिंग जा लफ़्ज़ सभु मूंखे सम्झ में अचनि था, तव्हां इंजीनियरिंग ॻाल्हायो सम्झंदुसि, प्रैक्टिस में मूंखे प्रॉब्लम थिए थो। सो आऊं हली वियुसि मैनेजमेंट साइड ॾांहुं, प्रोजेक्ट मैनेजमेंट और प्रोजेक्ट साइड ॾांहुं, मूं डायरेक्शन ई ॿी खईं। हाणे छा जो आई एम एन इंजीनियर बट मोर ऑफ अ मैनेजर। मूंखे को प्रोजेक्ट ॾींदो न, इट्स मैजिक, आई कैन डू इट वेरी ईज़िली। सो आई हैव डन सो मेनी ऑफ देम। शुगर मिल ईंदुमि यार एज़ अ टीचर, अलाहाबाद शुगर मिल मीरवा गोड़शाणी में, आहे फ्रॉम ग्राउंड ब्रेकिंग टू द कमीशनिंग, सॼी मूं ऐं शुनेद कई। शुनेद माना कुरैशी, शुनेद कुरैशी अदी सुल्ताना जो। आबा सुल्ताना जो पुटु, बिल्कुलु उहो मुंहिंजो MD हो ऐं DMD हुयुसि। असां ॿिनी ॼणनि ॿई नवां पर साईं हणी वियासीं, 11 महीननि में शुगर मिल हणी वियासीं ॿई ॼणा। टीम हुई असां वटि। सही हो, पोइ तव्हांजो हुते को पथर बथर आहे त न इहा निशानी त हुजणु खपे न। हिन जेको शुनेद खे चऊं था असां, न शुनेद हाणे हाणे हुननि जी न रही आहे की ॿिए खे ॾेई विया। न शुनेद खे चऊं था त हिस्ट्री जे तौर ते उते किथे पथर हणाए छॾे न। अलाह ख़ुशि रखियसि हुनखे, इज़ अ वेरी गुड बॉय, वेरी वेरी स्मार्ट किड। तमामु मुंहिंजो त शागिर्द वांगुरु रहियो आहे ऐं तमामु स्मार्ट ॿारु हो पंहिंजे ज़माने जो, पर बहिराणो। हाणे अलाहाबाद शुगर मिल जो तव्हां ठाही त पोइ प्रोजेक्ट में रुगो शुगर मिल ठाहिण त कोन हूंदो न, उनजी मार्केटिंग जो छा कयो? हा यार इहो ॾाढो मज़ेदार आहे। उन ज़माने मीरपुर खां शुगर मिल हूंदी हुई असांजी कॉम्पिटिशन में। अच्छा। ऐं उनजो मूंखे यादि आहे हिकिड़ो केन मैनेजर हूंदो राणो ख़ान, वॾो मतिलबु राणो ख़ान केन मैनेजर माना वॾी शइ हूंदो हो। राणो ख़ान ज़ात जो केरु? अलाए यार हू पंजाबी हो, राणो ख़ान चवंदा हुआ हुनखे। सो उहो चवंदा त वेंदो लंघंदो हो न कंहिं वॾेरे पासे खां, त हू सम्झंदो मुंहिंजी वॾी ख़ुशी क़िस्मती आहे जो राणो ख़ान लंघे वियो आहे। वाह वाह। सो उहो उन जी मर्ज़ी हूंदी हुई, कंहिंजो कमु खणे कंहिंजो न खणे। असां जॾहिं आयासीं त मूंखे त सम्झ में न आयो, असांजो केन मैनेजर हो, पर राणे खान जे टकर जो केरु नथी सघे। सो मां सोचियो त न यार आउं पाण थो निकिरां। सो हाणे शहर जो पढ़ियलु ऐं ॻोठनि में पहिरियों दफ़ो मीरवा में, पोइ ॾाढो मज़ो आयो मूंखे। ऐं वॾेरनि वटि सुञाणनि त सभु न, हलो साईं ख़ुशि हुयो, चङा भला साईं कहिड़ा हाल आहिनि साईं, हाणे आउं खईं आहे मिल पारत अथव मुंहिंजी साईं। आउं उन साल जेका फुल प्रोडक्शन असां कई, असां पहिरें साल में मीरपुर खां शुगर मिल खे 6 लख माण्हुनि ते डिफीट ॾिनी। असां हुन खां राणे खान खां अॻियां निकिता, अॻियां निकिरी वियासीं हलिया। अच्छा वाओ, इट वॉज़ अमेज़िंग। ऐं नो शायदि मूंखे कमु करण जो शौक़ु आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको तव्हां कमु कयो न उहो दिलि सां कयो, अगरि दिलि सां नथा कयो त पोइ छॾे ॾियो, जुगाड़ न कयो। सो आई वॉज अ लॉट ऑफ पैशन इन दैट, आई एंजॉयड एवरी बिट ऑफ इट। 2 साल सवा 2 साल हुसां हुन उन पोइ मूंखे जॉब ॾिनी वई एज़ डेप्यूटी मैनेजिंग डायरेक्टर ऑफ। न हिकिड़ो मिंट बि। हा, अव्हां जे वालिद साहब केरु आहे? मक़बूल अहमद अब्बासी। छा कई?
उहो अलीगढ़ मां पढ़ी आयो हा। ऐं साईं पीरलाई बख़्श जो पुटु हूंदो हुओ जेको हिनजो पीर मज़हर साहिब जो वालिद साहिबु शाहनवाज़ साहब। शाहनवाज़ साहिबु ऐं मुंहिंजो पीउ पाण में पग मटियार हूंदा हुआ। अच्छा। ॿिन्ही खे मोकिलियूं अलीगढ़ हा। ऐं ॿई तमामु आला मार्कूं खटी आया, ख़ैर सां। मोटी आया। सो बाबा खे पोइ असांजे ॾाढे ज़मीदारी में हणी छॾियो न। हा। कुझु सेवण में ज़मीन हुई, कुझु भठोरे में ज़मीन हुई। बाबा घणो करे ज़मीदारी सैलानी हूंदो हुओ। मतिलबु जॾहिं फ़सुलु लहंदो न ओचितो बाबा हलियो वेंदो हुओ, ख़त ईंदो हुओ त आउं तुर्की अची वियो आहियां, हाणे आउं असां जर्मनी वेंदो हुओ, सॼो पर पियो घुमंदो हुओ सॼो ॾींहुं। ऐं सो उहो एतिरो मतिलबु ही वॉज हैप्पी को लकी मैन। मतिलबु असांजी परवरिश हक़ीक़त में माउ कई ऐं नाने कई, हिननि मुनी कई। हाणे नाने मरहूम जो नालो छा आहे? ख़ान बहादुर अब्दुल अज़ीज़ अब्बासी। अब्दुल अज़ीज़ डॉक्टर जेको। हा हा। ठीकु आहे। ऐं ॾाॾे जो नालो छा आहे? चीफ ग़ुलाम मोहिउद्दीन अब्बासी। उहो छा जो चीफ इंजीनियर आहे? उहो PWD हूंदो हुते ज़माने में, जंहिंमें इरिगेशन ऐं सभु शयूं हूंदियूं। सभु शयूं हुनजो अच्छा सीनियर हूंदो, तमामु सीनियर। हुनजो तंहिं ज़माने में 30s में हुन ब्रिस्टल इंग्लैंड ब्रिस्टल मां हुन सिविल इंजीनियरिंग करे आयो अच्छा तंहिं ज़माने में। ऐं पोइ हिते पोइ साईं इन्हनि माण्हुनि जो नालो कोन्हे। मिसाल मिर्ज़ा कलीच बेग आहे। हा। उन लाइ माण्हू चवनि था 1930 में 29 में गुज़ारे वियो, त उन जा भाउर उहे पहिरियां माण्हू आहिनि जेके ग्रेजुएट आहिनि सिंधी। त तव्हांजा उहे जेके वालिदैन आहिनि उहे जेकॾहिं उन्हनि ज़माननि में ब्रिस्टल मां पढ़ी आया आहिनि त उहो रिकॉर्ड ते ॻाल्हि छो कोन्हे? हुनमें बेसिकली जेके मुंहिंजे चाचा हुआ ॾाढे दफ़ा, उहे अनफॉर्चुनेटली एतिरो घणो एक्सेल न करे सघिया पढ़ाई में। अच्छा, उहे पढ़ियल न, घटि न। नंढो वारो चाचो उहो एक्सेल करे वियो, उहो सिविल इंजीनियर थियो ऐं पोइ अमेज़िंग कैरियर हो हुनजो। केरु? ज़हूर अब्बासी साहिबु, जेको DG साज़दार बि हो। ठीकु। उहो पोइ मामा जेके आहिनि उहे पढ़ी पिया। हुन में हिकिड़ो डॉक्टर सत्तार अब्बासी आहे जेको तमामु लीडिंग कार्डियोलॉजिस्ट आहे अमेरिका में, हाणे त रिटायर थी वियो आहे। ॿियो ॿियो आहे अब्दुल गफ़ार अब्बासी, उहो बैंकर आहे, हबीब बैंक जो अञा ताईं प्रेसिडेंट आहे, जेको न्यूयॉर्क जी ब्रांच आहे हुनजो, अञा ताईं इज़ चेयरमैन ऑफ द बोर्ड ऐं एक्सीलेंट बैंकर ऑफ हिस टाइम्स। ॿियो मामो हूंदो अब्दुल रहीम अब्बासी जेको इंजीनियर हो, मैकेनिकल इंजीनियर हो। उन पंहिंजो हुते बिज़नेस कई डेलस में, हुन बि एयर कंडीशनिंग डक्ट वर्क ठाहिणु शुरू कयो। हिकिड़ो मामो डॉक्टर आहे नंढो, उहो बि हाणे रिटायर थियो वेठो आहे। सो इहे ॿार सभु पढ़ी पिया। हाणे असांखे उन्हनि जी इन्फ्लुएंस सां असां बि पढ़ी पियासीं। हा, कॉम्पिटिशन बि थी ऐं उन्हनि जे करे तव्हांखे हिकिड़ो रस्तो बि मिलियो, उहो सभु थिए थो। हाणे तव्हां महिराण में पढ़ण खां पोइ नौकिरी घणो वक़्तु कयव? 75 खां? साईं 75 खां 2 साल 77 ताईं हुउसि। 77 मूंखे सेंट्रल ओवरसीज़ ट्रेनिंग प्रोग्राम में स्कॉलरशिप मिली, इहा बुढे साहिबु ॾिनी हिते ज़माने में। हालांकि 77 में बुढो साहिबु ख़तमु थी वियो, माना हो हिकु हुनजी हुकूमत। बेसिकली इहा स्टार्ट थी 71-72 में, जेके हिननि टीचर्स लाइ इहा स्कॉलरशिप रखी। आइडिया इहो हो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। ईसाणी साहिबु हूंदो असांजो जॉइंट सेक्रेटरी एजुकेशन, उस्मान अली ईसाणी साहिबु। उन्हनि पोइ असांखे स्कॉलरशिप इहा इनायत फरमाई। असां हलियासीं इंग्लैंड। हिकिड़ी नंढड़ी साई करे तव्हांखे इंग्लैंड वठी था हलूं त पोइ वरी पाण ॻाल्हायूं था बाक़ी। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब फैज़ुल्ला अब्बासी साहिब सां जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण वरी साईं सां ॻाल्हायूं था। साईं हाणे स्कॉलरशिप ते रवाना पिया थियनि यूनाइटेड किंगडम, उन में साईं सां ॻाल्हाईंदासीं त उते नए ज़माने नए जहान में साईं छा थो ॾिसे। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां सां गॾु रहिजो।